कोटड़ी कबीर में पुलिस खाते जी टेस्ट पास वेटिंग लिस्ट जे उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर न मिलण खिलाफ़ मार्च करे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में शामिल टेस्ट पास वेटिंग लिस्ट उम्मीदवारनि मसमात सना, नादिर नारेजो, मनान जमाली, मोहब अली रिंद, फारूक शर, अनवर खासखेली, कादिर बख्श ऐं ॿियनि चयो त पुलिस खाते में टेस्ट पास करण बावजूद असांखे ऑफर आर्डर न ॾेई वेटिंग लिस्ट में शामिल कयो वियो आहे, जेका क़ाबिलियत ऐं अहलियत सां नाइंसाफ़ी आहे। हिननि पेपे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध, घरू वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त पुलिस खाते जे अंदरि सीटनि खे वधाए समूरनि वेटिंग लिस्ट टेस्ट पास 40+ ते उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾिना वञनि। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त कोटड़ी मोहम्मद कबीर में वेटिंग लिस्ट जे उम्मीदवारनि ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च करे धरणो हयो आहे ऐं हुननि मुतालबो कयो आहे त असांखे हिकदमि ऑफर आर्डर ॾिना वञनि। Pakistan's